जी नाजरीन, हम इस वक्त गडाब के इलाके लासी गोट अल हुसैनी इमाम बरगाह के बाहर मौजूद हैं। कल 10 मुहर्रम यहाँ से बरामद होने वाले जुलूस के रूट पर ताहल सफाई का सिलसिला अब तक न हो सका। हमारे साथ यहाँ के गदी नशीन मौजूद है। भाई क्यों नहीं हो सकती? आपने अभी तक किसी को बोला है क्यों अमल दरामद नहीं हो रहा है? हमने बोला है, असगर को भी बोला है, सुबह भी बोला है, भाई अपने बंदे भेज आकर सफाई करें। हमने उसको बोला था भी 8-9 को हमारी पूरी सफाई होनी चाहिए। उसने बोला ठीक है 9 को हमारे बंदे पहुंच जाएंगे। कोई बंदा मौजूद इधर नहीं पहुंचा उन का मकसद न। इतने खड्डे पड़े हुए हैं दोनों साइडों पे। जहाँ जहाँ हमारा जुलूस गुजरेगा कहाँ से गुजरेगा? जो पहले इंतजामियों ने, जो नाज़म है, कोई लाला रहीम है, किसी ने भी कोई काम नहीं करा। ना तो हमारे पास लेटें पहुंची, ना कोई पानी, ना कोई मिट्टी। इधर कोई खड्डे वड्डे पूरे कर दें। सही हमारी सिक्योरिटी जो पुलिस की है, रेंजर की है, वो सिक्योरिटी से हमें कोई शिकायत नहीं है। वो हमारी सिक्योरिटी बिल्कुल टाइट है। ये हमें इन्हों से शिकायत है, नाजमों से, सबसे। जो इंतज़ाम आते हैं ना पानी के हवाले से, एक तो पानी नहीं इमाम बरगाह अल हुसैनी में, दूसरा रास्ते जो जहाँ से जुलूस हमारा जाता है उसका कोई इंतज़ाम नहीं है। पानी अभी भी चौक में रुका हुआ है और आगे खड्डे भी हैं और गटर भी खुले हैं। खुदा न खासा अगर आज़ादार कोई हमारा गिर जाता है गटर के अंदर या कोई ऐसी रुकावट पेश आती है हमें, तो कौन है हमारा ये ज़िम्मेदार? खाली नाज़म को भी बोला है, लाला रहीम को भी बोला हुआ है, सबको बोला हुआ है, कोई अभी तक ज़िम्मेदार नहीं आया जो सफाई के हवाले से करवा सके। हमें ये दुश्वारी है कि हमारा 10 मुहर्रम को जुलूस जिन रास्तों से गुजरता है वो कैसे अलाहाबाद पे पहुँचे। मुहर्रम असांजो लासी गोट में जुलूस हिन गली का बरामद थींदो आहे। अॻियों इमाम बारगाह आहे। हे रोडनि जी हालत ॾिसो तव्हां, जेको पाणी बीठो आहे। असांजे जेको आहे अज़ादारनि खे हिते वॾी तकलीफ़ आहे ऐं हिते का इंतज़ामियत न आहे, न वरी का सफ़ाई वारा आहिनि, न को सरकारी को मुलाज़िम हिते आयो आहे। असां लाला रहीम खे बि दरख़्वास्त कयूं था सभिनी खे जो असांजी महिरबानी करे हीअ मसइला हल कया वञनि। हिन गलियुनि में असांजे में का जेको आहे सहूलियत न आहे। ही पानी हिन गली में अॻे रोड ते इमाम बारगाह आहे, उतां जुलूस निकिरंदो आहे। इहो ॿुधायो त ही तव्हां कंहिंखे इन जे बारे में कंप्लेन कई आहे ऐं इहो छो सफ़ाई जो सिस्टम सही न आहे? हर साल असां PPI वारनि खे बि कंप्लेन कंदा आहियूं, PTI वारनि खे बि कंदा आहियूं। हर बार असां सां इहो थियो वेंदो आहे, असांखे का बि शइ हिते न मिलंदी आहे। न असांखे को पाणी जो टैंकर मिलंदो आहे, न असांखे को सुपर मिलंदा आहिनि जेको सफ़ाई करण जे लाइ, न ई के गलीअ में असांखे का साफ़ सुथराई कराए ॾींदा आहिनि। तव्हांजी हालत ॾिसो पिया पाण कि सुभाणे असांजो हिते 10 मुहर्रम जो जुलूस ईंदो ऐं हिते ज़रबे मातम थींदो। उन बावजूदि का शइ न। लाला रहीम चयो आहे कि मां ट्रैक्टर घुमाइण अञा हिते आयो कोन्हे। उन्हनि जे कारकुननि ॾे वञूं था, उहो चवंदा असांखे तव्हां पहिरियां, दुनिया खे ख़बर आहे पहिरीं मुहर्रम खां इमाम बारगाह ते जुलूस हलणु शुरू थींदो आहे, पर हिते असांखे का बि हिननि जे तरफ़ां सहूलियत न आहे, न PPI वारनि जे तरफ़ां न PTI वारनि जे तरफ़ां। वोट वठण जे लाइ ॿई पार्टियूं ईंदियूं आहिनि, उन टाइम ते गप में बि हलिया ईंदा आहिनि, पाणी में बि हलिया ईंदा आहिनि, पर जंहिं टाइम ते असांजो कमु पवंदो आहे त पोइ रोडनि ते बि कोन ईंदा आहिनि। असांखे वॾी में वॾी परेशानी इहा आहे, सुभाणे असांजो जुलूस ईंदो, बराए महिरबानी करे PPI वारा कनि या PTI वारा कनि, असांखे कमु कराए ॾियनि। गलियूं ऐं ढकणा तव्हां पाण ॾिसंदा आहियो, सर्वे कंदा आया आहियो त पूरी गली में को ढकणो न आहे। सुभाणे माशाल्लाह 5-10 हज़ार माण्हुनि जो मजमो ईंदो, उन्हनि में के ज़ख़्मी थियनि या किरनि, उहो केरु हिननि जो नुक़सानु भरींदो? असां पीपल्स पार्टी वारनि खे माज़रत था चऊं त बाबा कीअं बि करे असांजा इहे कमु करे ॾियो, असांखे वधीक में वधीक परेशानी आहे। को बि PPI वारो अचे, को बि PTI वारो अचे चवे तव्हांखे मां हीअ शइ ॾिनी आहे, असां जुर्मदार आहियूं। असां साम्हूं त कान अचे, वञूं था काउंसलर ॾे त घरों कोन था निकिरनि। ऐं हिनमहिल बि केतिरियूं फ़ोनियूं कयूं, को निकितो आहे PPI वारो ॿाहिरि, त केरु असांखे कंहिं शइ जी का सहूलियत न आहे। ऐं जिथे ॾियनि था कोई पंहिंजे माण्हुनि खे, त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी असांजे इमाम बारगाह ते का बि शइ हिननि जी न आई आहे, न ई असां सां को ताउन था कनि। असांखे एतिरे तक टैंकर जे लाइ असां फ़ोनियूं कयूंसीं, बाबा सबिल जे लाइ असांखे सबिल टैंकर जो असांखे। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.